नाज़रीन, आदलपुर के गोठ सूमर टगड़ में मातमी जलूस बरामद कयो वियो। वधीक तफ़सील इन रिपोर्ट। सबको खबर है, सबको पता है, फिर भी है लाजिम याद दिलाना, जी नाज़रीन, दुनिया के ॿियनि शहरनि जी आदलपुर शहर में भी मजलिस अज़ा मातमदारी जो सिलसिलो जो है वो जारी है सारी है। इन वक्त आदलपुर लगू गोठ सूमर टगड़ में मातमी जुलूस बरामद थो है। जो मातमी जुलूस मुख़्तलिफ़ हंधनि खां थियण बाद कुआरा चौक ते पहुचंदो जिते मजलिस अदा थींदी। अचो तो मौजूद मोमिनीन ऐं सिक्योरिटी सां ॻाल्हि ॿोल कयूं त वधीकनि जो छा चवण आहे। जी अॼु जी जेकी मजलिस अज़ा है इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे सिलसिले में ऐं हीअ अयाम जेके इमाम हुसैन अलैहिस्सलाम सां मनसूब आहिनि। इमाम हुसैन अलैहिस्सलाम करबला जे मैदान में हिकु अज़ीम क़ुर्बानी ॾिनी, उन जी यादि खे बरक़रार रखण जे लाइ हीअ अज़ादारी इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो सिलसिलो शुरू आहे। इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो मुहर्रमुल हराम जा ॾींहं शुरू थी चुका आहिनि ऐं गमे हुसैन में जेको आहे सो हीउ जेको असांजो काफ़िलो 20 खां 25 साल गुज़री चुका आहिनि, जेको पंहिंजे रूट सां पंहिंजे पाए तकमील ते पुॼंदो आहे ऐं हिते मजलिस आज़ा थींदी आहे ऐं मां ज़ंजी ज़नी थींदी आहे। ऐं असां माना पंहिंजो जेको आहे सो इहो मैसेज ॾियणु चाहियूं था हितां जी आवाम खे, हितां जे माण्हुनि खे त मज़लूम इमाम हुसैन जी जेको आहे सो मिशन में अचो ऐं असांजी मां-ॿेली थियो ऐं असां सां गॾिजी करे ग़म हुसैन में रहो। इमाम बारगाह गोठ सूमर टगड़ में हीउ जलूस जेको आहे उतां बरामद थींदो आहे ऐं रूट जे मुताबिक़ ईंदो आहे। उन खां पोइ अची खुआरनि में पंहिंजे स्टाफ ते मुताबिक़ जेको आहे मजलिस रखियल आहे। असांजी उन जलूस जेको आहे पहुची अची उते मजलिस शुरू थी वेंदी आहे। हीउ पैगाम आहे इमाम हुसैन जो ऐं मोहम्मद जे नवासनि जो, जेको असां हर साल जेको आहे पहुचाईंदा आहियूं आवाम ताईं। आवाम जेका आहे उन्हनि खे चवंदा आहियूं बाबा हीउ दीन मोहम्मदी जेको आहे सचो आहे ऐं इमाम जे रस्ते ते हलो। ऐं इमाम जो प्रोग्राम जेको हुयो हिन दीन जे लाइ हुयो। उन्हनि खे शहादत आई, बचा क़ुर्बान कयूं, शहादत कयूं हिन दीन जे लाइ। ऐं असां हीअ 5 तारीख़ हिते ख़्वारनि जी आवाम खे मैसेज ॾींदा आहियूं त बाबा हीउ सचो दीन आहे, हिन राह ते हलो। इमाम हुसैन शोधा करबला पंहिंजे दीन नाना ते जेको आहे 72 तन शहीद कराए छॾिया, तॾहिं हीउ दीन बचियो आहे। अॼु असां हिन में हक़ीक़त इहा आहे इमाम हुसैन जी पैरवी कयो। ऐं 5 मुहर्रमुल हराम जे सिलसिले में अॼु खुआरा में हिन मजलिस में असांजे तक़रीबन 30 खनि जवाननि जी नफ़री तैनात आहे, जंहिंमें मां पाण SHO आदलपुर मौजूदु आहियां ऐं तक़रीबन जेको आहे असांजो नफ़री ते सिक्योरिटी मुतमइन आहियूं असां अमन अमान। गोठ सूमर टगड़ में बरामद थियल मातमी जुलूस खुआरा चौक ते पहुतो जिते मोमन पारां ज़ंजी जनी सीना जनी सां मातमदारी कई। उन खां बाद मजलिस अज़ा मुनक़द कई। मजलिस अज़ा खे मौलाना उस्ताद अली नवाज़ मंगी, मौलाना माशूक अली कुमी, मेहंदी रज़ा रजवी खिताब कयो। मजलिस के खिताब कंदे अॻुवाणनि चयो त हज़रत इमाम हुसैन ऐं संदसि जान सारनि जी इन अज़ीम क़ुर्बानी विसारण जोगी न आहे, जन पंहिंजो सर कटाए दीन इस्लाम खे बचायो। चयो त इस्लाम इंसान जे लाइ करबला जे मैदान में ततर रेत लाज़वाल क़ुर्बानी ॾींदड़ हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं उन जी औलाद कॾहिं बि जाबर ऐं ज़ालिम ॾांहुं कंधु न झुकायो। जॾहिं त मजलिस बाद मातमदारी थी, मातमदारी बाद दुआए ख़ैर घुरी वई। आख़िर में न्याज़ इमाम हुसैन अलैहिस्सलाम तस्कीम कयो वियो। ओॾा मजलिस हिकिड़ी इंतज़ाम गैर मामूल हुआ। कैमरामैन टीम सां गॾु माजिद अली कलवर, टाइम न्यूज़ आदलपुर। नाज़रीन, मीरापुर में हर साल जियां हिन साल भी मुहर्रमुल हराम ईंदे